वालेकुम दोस्तों, जीएसएन धरती जी लतीफ़ आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ एक्टर। नाज़रीन, अवां खे अॼु जेका इंफॉर्मेशन ॾींदासीं, अॼु ज़हर ज़िंदगी ड्रामो जेको आहे उन जो लास्ट स्पेल हले पियो। ही जेको ड्रामो आहे हाणे वाइंड अप ॾियो वञे पियो, उन बारे में ॻाल्हि कंदासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामो हिकिड़ो तमामु बहितरीनु ड्रामो जंहिं वॾी मक़बूलियत माणी आहे। हिन ड्रामे जो डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू हिन ते वॾी महिनत करे पियो। दोस्तों, अव्हांखे ख़बर आहे त फरज़ंद मलिक खजू हिकु तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे जंहिं हमेशह तमामु ज़बरदस्त ड्रामा ॾिना आहिनि। हिन खां पहिरियां कई ड्रामा ॾिना आहिनि मेरा चैनल ते, उत्साह ड्रामा हुयो ऐं ॿिया कई अहिड़ा बहितरीनु ड्रामा ॾिना अथसि, पर ज़हर ज़िंदगी जेको आहे तमामु घणी मक़बूलियत माणी। हिन वक़्तु ही ड्रामो जेको आहे वाइंड अप ॾांहुं वञे पियो। हिन जी रिकॉर्डिंग बि ज़ोर शोर सां जारी आहे ऐं कुझु ॾींहंनि में ही जेका आख़िरी स्पेल आहे उन जी रिकॉर्डिंग बि ख़तमु थी वेंदी ऐं उन में तमामु बहितरीनु जेके सीन आहिनि उहे रिकॉर्ड कया विया आहिनि, जंहिंमें ओठो बि मारिजी वेंदो, कमाल ख़ान खे बि मारियो वेंदो ऐं जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि खे मारियो वेंदो ऐं आज़म मेंगल रबन जेको आहे उहो हिकु सुठे हिन स्टेज ते अची वेंदो ऐं उनजी लाइफ जेका आहे उहा सुखी थी वेंदी। अहिड़े क़िस्म जा तमामु बहितरीनु जेको हीउ ड्रामो आहे ऐं हिन वक़्तु वाइंड अप तरफ़ वञी रहियो आहे। ऐं दोस्त जेके आहिनि उन बारे में ॿुधाईंदा त अव्हां खे हीउ ड्रामो केतिरो पसंदि आयो हुयो ऐं हिन वक़्तु छा हीउ ड्रामो वाकई वाइंड अप ॾांहुं वञे या हिन ड्रामे खे अञा हलणु ॾिनो वञे। छो त घणा दोस्त जेके आहिनि उहे चवनि पिया त हीउ ड्रामो जेको आहे अञा हले, पर छा आहे त अनक़रीब अव्हां खे हिकु ॿिए ड्रामे जे ॿुधाईंदासीं त हिकु नओं ड्रामो जेको आहे डायरेक्टर साहब खे मिलियो आहे, वारी जा पंध। हिन ड्रामे जे वाइंड अप खां पोइ हुन ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी ऐं तमामु बहितरीनु जेका उहा लोकेशन जेका आहे उहा बि ॾिठी वई आहे। फ़िलहालु हीउ जेको ड्रामो आहे हीउ ड्रामो अञा हले पियो ऐं हिन जी रिकॉर्डिंग जेका आहे वाइंड अप ॾांहुं वञे पई ऐं इंशाल्लाह जेके हीउ आख़िरी स्पेल आहे ही तव्हां खे तमामु घणो मज़ो ॾींदो, छो जो हिन में वाइंड अप में हिकु तमामु बहितरीनु सीन जेके आहिनि फिल्माया विया आहिनि। उहे जेके सीन आहिनि हे तमामु बहितरीनु आहिनि। हिन वक़्तु डायरेक्टर साहब हुन ते वॾी महिनत करे पियो ऐं इंशाल्लाह अव्हां ॾिसंदड़नि खे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं अगरि अव्हां ॾिसंदड़ जेके आहियो चाहींदड़, अव्हां इहो चाहियो था त हीउ जेको ड्रामो आहे अञा अॻिते हले त उन बारे में ॿुधाईंदा त पोइ जेको आहे असीं डिस्कस कंदासीं डायरेक्टर साहब सां ऐं राइटर साहब सां त अव्हां जी राय अगरि इहा आहे त हीउ ड्रामो हले त इंशाल्लाह हिन ड्रामे खे अॻिते वधणु ॾिनो वेंदो। हाणे इजाज़त ॾींदा पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ऐं दुआउनि में यादि रखंदा। मूंखे अव्हां ॾिठो हूंदो ज़हर ज़िंदगी में डॉक्टर जे कैरेक्टर में ऐं इंशाल्लाह मूंखे उमेदु आहे पंहिंजे डायरेक्टर साहब ते त जेको अॻियों ड्रामो हूंदो वारी जा पंध उन में बि कंहिं सुठे कैरेक्टर में खणी ईंदो ऐं असीं अव्हां जे लाइ कमु कयूं पिया। अव्हां जी दुआउनि में यादि कजो। महिरबानियूं दोस्त। सिंध सलामत, साथ सलामत।